वालेकुम दोस्तों, अॼु जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों सभिनी दोस्तनि खे पहिरियों अर्ज़ु कंदो त शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल में जेका बि दोस्त आया आहिनि नवां या पुराणा, महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब करे लाइक ज़रूरु करे छॾींदा। असां छो त हर अपडेट तव्हांखे ॾींदा आहियूं टाइम सां ऐं कोशिशि कंदा आहियूं सभ खां पहिरियां असांजी अपडेट तव्हांखे मिले। ऐं सभिनी दोस्तनि खे हाणे नई अपडेट ॾियण वारो आहियां पंहिंजा वेरी जी। आहे त पंहिंजा वेरी में दोस्तों जीअं कहाणी हली रही हुई न, इन में चेंजिंग ईंदी ऐं हेॾां जेको आहे सांवल पटको त पातो आहे, सांवल जी ॻाल्हि घाटे में पइजी वेंदी ऐं सभु माण्हू चवंदा सांवल खे वाह ॾे सांवल वाह, वॾो तूं अमन करायो, वॾो तूं हीअं करायो, तोखां बि कुझु न थी सघियो। त इन खां भेण उहो चाकर ख़ान भलो हुयो। वरी इहे माण्हू सभु सांवल जे ख़िलाफ़ु थी वेंदा ऐं चाकर ख़ान सां हिकु थी वेंदा। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।